बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम अचूं त वीचारूं में मां आवां जो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असां सां शरीके गुफ्तगू आहिनि टंगवाणी मां सीनियर सहाफ़ी निजी टीवी जो रिपोर्टर ख़ादिम हुसैन निंदवाणी। असीं ख़ादिम हुसैन निंदवाणी खां मुग़वी नौजवान मोहम्मद नवाज़ मलिक जे बारे में पुछा कंदासीं त हुनखे अगवा थिए केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, किथां अगवा कयो वियो आहे ऐं इंतिज़ामिया हिन वक़्तु ताईं नौजवान जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि। ख़ादिम हुसैन निंदवाणी, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम जावेद साहब। ख़ादिम हुसैन, इहो ॿुधाइजो त नौजवान मोहम्मद नवाज़ मलिक खे घणा ॾींहं पहिरियां अगवा कयो वियो आहे ऐं किथां अगवा कयो आहे, हिन वक़्तु ताईं इंतिज़ामिया नौजवान जी बाज़ियाबी जे लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? जी बिल्कुलु, मग़वी मोहम्मद नवाज़ मलिक की जेका आहे 6 ॾींहं अॻु कंदरकोट भर सां सिरंजी भठे ते माना जेको कमु कंदो हो जंहिंखे धाड़ेल अगवा करे विया आहिनि ऐं मौलवी मोहम्मद नवाज़ जे वारिसनि सां जेके धाड़ेलनि राब्तो कयो, फ़ोन जे ज़रिए राब्तो कयो ऐं उन्हनि खां 35 लख रुपया जेकी आहे भुंग तलब कई वई आहे। मग़वी मोहम्मद नवाज़ मलिक जेका तंगवाणी जी रहायशी आहे, मलक महल्ला तंगवाणी जो रहायशी आहे, उहो सा इंतिहाई ग़रीब मिसकीन आहे जेका सिरनि जे भठे ते कमु करे पंहिंजे घर जो सफ़र गुज़र कंदो हो ऐं पंहिंजे बचनि जो पेट पालींदो हो। पर ॾोहारनि उनखे अगवा करे जंहिंखां पोइ जेकी उनजी घर जी माहौल आहे सा इंतिहाई सोगवार आहे। उनजा जेके ॿावड़ा आहिनि से रोई रहिया आहिनि ऐं पंहिंजे पीउ खे यादि करे रहिया आहिनि। मां तव्हांखे इहा ॿुधाईंदे हलां त मग़वी मोहम्मद नवाज़ मलिक जेकी हिकु पेर खां माज़ूर आहे, जंहिंजी एक्सीडेंट में हिकु पेर पिणु भॼी पियो ऐं इन खां अलावा जेकी आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में बि उहा वरितलु आहे। मग़वी मोहम्मद नवाज़ जे घर में हिन वक़्तु मुसलसल क़ुरान ख़्वाही जेको क़ुरान ख़्वाही कई पई वञे उनजी बाज़ियाबी लाइ। ऐं हिन वक़्तु जेके आहे मां तव्हांखे इहो बि ॿुधायां थो जेकी मग़वी मोहम्मद नवाज़ वाक़ई जो जेको आहे तंगवाणी थाणे में 4 ॾोहारनि ख़िलाफ़ जेकी धाड़ेल आहिनि उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। तव्हां अञा ताईं जेकी आहे मग़वी खे बाज़ियाब न करायो वियो आहे। मग़वी जा जेके वारिस आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। गुज़िरियल ॾींहुं उन्हनि SSP ऑफिस कंदरकोट जे गेट ॿाहिरियां पोइ धारणो आयो जंहिंमें उन्हनि मग़वी जी बाज़ियाबी जे मुतालबो कयो, जंहिंखां पोइ SSP जेकी आहे यकीन बयानी करे त 2 ॾींहंनि जे अंदरि मग़वी खे बाज़ियाब करायो वेंदो। पर हिन टाइम ताईं जेकी आहे मग़वी खे बाज़ियाब न करायो वियो, जंहिंजे करे जेकी हिन जी घर जी माहौल आहे सा इंतिहाई सोगवार आहे। जॾहिं त मग़वी जे वारिसनि पिणु IG सिंध, DIG लाड़काना ऐं SSP कंदकोट समेत ॾोहारनि खे बि अपील कई त उहा जेकी मग़वी मोहम्मद नवाज़ आहे सा बीमार आहे, ख़ुदा उन खे बाज़ियाब कयो वञे ऐं उनजी रिहाई थींदी त असांजे घर में जेकी वयल ख़ुशी आहे हिन से मोटी ईंदा। जी अच्छा, जेको इहो तव्हां ॿुधायो पिया त मुग़वी जे वारिसनि पारां चइनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस बि दाख़िल करायो आहे। जवाबदार उहे नामिनेट आहिनि, सुञातल आहिनि या के नामालूम जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो आहे? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तंगवाणी थाणे में 4 नामालूम ॾोहारनि ख़िलाफ़ वाक़ई जो केस दाख़िल करायो वियो आहे। जेके नामालूम आहिनि भाउ बिलावल मलिक जी फ़रियाद ते वाक़ई जो तंगवाणी थाणे ते केस दाख़िल करायो वियो आहे ऐं अञा ताईं उन ॾोहारनि खे नॉमिनेट न कयो वियो आहे ऐं ना ई अञा ताईं का गिरफ़्तारी जेके आहे अमल में अची सघियो आहे। जी अच्छा, ॿियो अव्हां खां इहो मालूम कंदा हलूं त जेके असांजे इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा आहिनि या ॿिया वस वारा आहिनि उहे मुग़वी जे घर मुग़वी जे वारिसनि वटि पहुता आहिनि उन्हनि खे का आथत वग़ैरह ॾियण जे लाइ? जी मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु ताईं को बि जेके चूंडियल MPA या MNA या जेकी इंतिज़ामिया आहे उहा मग़वी जे वारिसनि या मग़वी जे घर ताईं कान पहुती। मग़वी जा जेके वारिस आहिनि से इंतिहाई परेशान आहिनि ऐं सोगवार वारे माहौल में आहिनि। हितां जा जेके मग़वी जा वारिस आहिनि से जेके आहे इंतिज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि खां बि अपील कई त मग़वी जी बाज़ियाबी लाइ जेके क़दम खणनि ऐं हुनखे बाज़ियाब कराइनि। ख़ासि करे जेके MPA सूबाई वज़ीर मीर शबीर अली ख़ान बिजारानी आहे उन खां जेके आहिनि हितां जे तंगवाणी जे रहवासियुनि जेके मग़वी जा वारिस आहिनि उन्हनि ख़ासि अपील कई त मग़वी जे बाज़ियाबी लाइ जेके आहे क़दम खणी करे मग़वी खे बाज़ियाब कराइनि त जीअं हू बाज़ियाब थी सघे। जी ख़ादिम हुसैन निंदवाणी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां JTN वेब न्यूज़ खे टाइम ॾिनो। असीं कोशिशि कंदासीं त लम्हा बलम्हा अव्हां सां ऐं मुग़वी जे वारिसनि सां राब्ते में रहूं, जीअं कोशिशि कयूं आवाज़ उथारियूं। नौजवान जल्द